ये सिंध समूरी पंहिंजी आहे मां सिंध रखां या साह रखां। मुंहिंजा मोहतरम महिमानो ऐं उस्तादो शागिर्दो ऐं आयल महिमानो अस्सलामु अलैकुम। अॼु जो ॾींहुं पाण सभु कल्चर जो ॾींहुं तौरु मल्हाए रहिया आहियूं ऐं सिंध खे पंहिंजी मोहबत हुजण जो शुबूर ॾेई रहिया आहियूं। इन जो मक़सदु इहो काफ़ी न आहे जो सिंध असांखे पंहिंजी गुज़िरंदड़ ज़िंदगी जो हिकु हिकु लम्हो ऐं हिकु पल सिंध जे लाइ आहे। सिंध जो असीं क़दीम तरीन तहज़ीब ऐं तारीख़ वो तमदन जा वारिस आहियूं। असांजी सिंध मज़हबनि अमन भाईचारी बाबुल इस्लाम सां गॾु ॿियनि मुख़्तलिफ़ मज़हबनि जो गॾियल हितो आहे। असांजे नंढे वॾे औरत ऐं मर्द जो शान ऐं ज़िंदगी ज़ुबान जे भिताई साहिब जो इहो ई शहर हरदम रहे थो। वसे भित पंहिंजा भलारा सदा सदा देश परदेश वसन वसन। कॾहिं सीग सिंध जी न मेरी थिए कॾहिं मोह तुंहिंजा न मुंहिंजा मुंहिंजा मोहतरम सिंधियो मञूं था त हिन वक़्तु सिंध ते मुश्किल वक़्तु आहे। इतिहाद ऐं वधी जी ज़रूरत आहे। अचो त पाण पंहिंजो पंहिंजो हक़ अदा कयूं। इन सां गॾु कंहिं शार जी चवणी आहे त सिंध खे अॻिते वधाईंदे जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो उहो आम उजारे जो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक जो सिंध संवारो जीअंदो रहंदो। ये सिंध।